अस्सलाम नाज़रीन, पंहिंजे प्रोग्राम खेती सिरसेती सां मेज़बान कमाल लाशारी हाज़िर आहे। नाज़रीन, गुज़िरियल केतिरे अरसे खां वठी बल्कि गुज़िरियल मौसम खां वठी हिन वक़्त ताईं जेकॾहिं एग्रीकल्चर जे हवाले सां ॻाल्हि कई वञे त यूरिया भाण जी खोट तोड़े सरकारी अघनि ते जेका अदम दस्तियाबी आहे उन हवाले सां मसइलो जीअं जो तीअं बरक़रार आहे। तोड़े जो उन हवाले सां सूबाई हुकूमत, वफ़ाक़ी हुकूमत ऐं इदारनि पिणु जेको आहे सो नोटिस वरिता आहिनि। उन जा हंगामी जेके आहिनि से गॾिजाणियूं थियूं, बयान जारी थिया ऐं जेका यूरिया आहे इम्पोर्ट करण जे लाइ जेके तकड़ा फ़ैसिला थिया, यूरिया इम्पोर्ट बि थी, पर हिन वक़्त ताईं यूरिया भाण जो आम हारी ताईं पहुचणु जेको आहे सरकारी अघ ते मुश्किल थी वियो आहे। उनजो केतिरो नुक़सानु पवंदो कणिक जी उपत ते वक़्त सिर जेकॾहिं असां यूरिया नथा ॾेई सघूं या डोज़ में घटिताई करे था वञूं त उनजो नुक़सानु यकीनन उनजी जेको आहे फ़ी एकड़ पैदावार ते थींदो। उहो केतिरो थींदो मौजूदा सूरत हाल में जिथे असां एग्रीकल्चर जूं जेके आहिनि से अलाए केतिरियूं शयूं जेके आहिनि उहे ॿाहिरां घुरायूं पिया, खाध पीते जूं शयूं जेके आहिनि उहे बि ॿाहिरां घुरायूं पिया, त उन सूरत हाल में पाकिस्तान जी मुआशी हालत जेका आहे सा उहा कहिड़ी थींदी, इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिन वक़्तु असां टेलीफोन लाइन ते आबादगार अॻवान आहिनि ऐवान ज़राअत जा जनरल सेक्रेटरी साईं ज़ाहिद बुरगी साहब। बुरगी साहब अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। वॾी महिरबानी बुरगी साहब अव्हांजे वक़्तु ॾियण जी। बुरगी साहब, हिकु तरफ़ चयो पियो वञे त असां हर हुकूमत इहो चवे थी त एग्रीकल्चर दोस्त पॉलिसियूं, हारी दोस्त पॉलिसियूं जेके आहिनि असांजी तरजीह में शामिल हूंदियूं आहिनि। उन हवाले सां बयानबाज़ियूं थींदियूं आहिनि, गॾिजाणियूं थींदियूं आहिनि ऐं कुझु मीटिंग्स वग़ैरह थींदियूं आहिनि, पर ॾिठो इहो वियो आहे त का बि हुकूमत पोइ गुज़िरियल केतिरी वरियनि खां वठी, अवां वफ़ाक़ी हुकूमत में केरु हुजे, सूबाई हुकूमत में त गुज़िरियल 15 सालनि खां पीपल्स पार्टी आहे ऐं उनमें जेके चूंडियल असेंबली ताईं पहुतल माण्हू बि कंहिं न कंहिं हवाले सां अक्सरियत उन्हनि जी एग्रीकल्चर सां लाॻापियल हुजे थी। उन बावजूदि एग्रीकल्चर दोस्त पॉलिसियूं न जुड़ण जो असुल जेको कारण आहे उहो किथे आहे बुरगी साहब? हाणे आऊं तव्हांजी ॻाल्हि, पहिरीं ॻाल्हि त एग्रीकल्चर में जेके असांजा मेंबर वञनि था असेंबलियुनि में सर, उहे आहिनि त सभु ज़मींदार। तव्हां जेकॾहिं नेशनल असेंबली ऐं सेनेट जी डेमोग्राफी सॼी चेक कयो त तक़रीबन 74% माण्हू जेके वेठा आहिनि उहे ज़मींदार आहिनि, पर जॾहिं उहे असेंबली में वञनि था पोइ हुननि जो ज़रिए माश जेको आहे एग्रीकल्चर कोन थो रहे, तब्दील थी थो वञे। सही, तॾहिं हुननि जो ज़रिए तब्दील थो थी वञे। एग्रीकल्चर पोइ हुननि जी प्रायोरिटी कोन थी रहे, हुननि जी प्रायोरिटी वरी ॿी लुट मार इहे खणी थी वञनि। सही। ऐं उन खां पोइ हुननि खे एतिरी एग्रीकल्चर जी हिन पैसे जी परवाह कोन हूंदी आहे। ऐं उन टाइम में हू छा थींदा आहिनि, जो हिकिड़ी अर्बन लॉबी आहे, जेका शहरी लॉबी आहे, जेका एप्टमा आहे या ही ट्रेडर्स एसोसिएशन आहिनि, इहे पोइ उहो एप्टमा शहरी लॉबी जे हथनि में रांदि कंदा आहिनि। ऐं हुननि खे ख़बर आहे थी जेके ॿाराड़ी जा माण्हू आहिनि उहो बि उन्हनि असांखे वोट त हूअं ई ॾियणा आहिनि ऐं वोट उन्हनि ॾेई असांखे मोकिलिया आहिनि, त उन्हनि में हाणे असांजो को कमु कोन्हे। हाणे असांजो कमु आहे हिन शहरी लॉबी में। पोइ हू शहरी लॉबी खे ख़ुशि करण में एग्रीकल्चर जो बेड़ो ॿोड़ी था वञनि था। सिंधी में हिकिड़ो अखर आहे निंदकड़ो, हीउ हिकिड़ो सब्जेक्ट जेको एग्रीकल्चर जो आहे इहो सॼो निंदकड़ो सब्जेक्ट थी वियो आहे। तव्हां जेकॾहिं ॾिसो त हर शइ जे अंदरि जेको माण्हू जेका शइ प्रोड्यूस करे थो उहो रेट हुनजो पाण फिक्स करे थो। जेकॾहिं टोयोटा गाॾी ठहे थी त उनजो रेट तव्हां कंज्यूमर फिक्स कोन था कयो। जेकॾहिं कमाल लाशारी साहिब खे सुबुह जो हिकिड़ी सुज़ुकी गाॾी खपे थी, तव्हां वञी हुनखे ॿुधाईंदा त रेट ई हूंदो सुज़ुकी जो, हू तव्हांखे रेट ॿुधाईंदो, तव्हां कोन ॿुधाईंदा। एग्रीकल्चर जो हिकिड़ो वाइड सब्जेक्ट आहे। जेकॾहिं मुंहिंजी का बि शइ आउं वञी मंडी ते रखां थो ऐं पोइ हुनखां पुछां थो मूंखे कहिड़ो रेट ॾींदे, सही, उन जी एग्रीकल्चर जी वाहिद हिकिड़ी कमोडिटी आहे जंहिंजो रेट प्रोड्यूसर जेको पैदा करे थो उनजे हथ में कोन्हे, उहो थर्ड पार्टी जे हथ में आहे। जॾहिं त मूंखे तव्हां जीअं आउं सिंध टीवी जे तौसत सां सुवाल पुछणु चाहियां थो त एग्रीकल्चर जे सवाइ ॿी कहिड़ी अहिड़ी शइ आहे जंहिंजो रेट विकण वारे ठाहिण वारे जे हथ में कोन्हे। बिल्कुलु सही। लक्स साबुण ठहे थो, जेका शइ ठहे थी रेट हू पंहिंजो पाण फिक्स करे मोकिलींदा। पर छा अॼु आउं कणिक मुंहिंजी लहे थी, आउं चाहियां जो 6000 रुपया रेट आहे, छा आउं रेट फिक्स करे सघां थो? मुंहिंजो रेट गवर्नमेंट पई फिक्स करे। सही। जेकॾहिं गवर्नमेंट मुंहिंजो रेट फिक्स ईअं बि करे, जीअं मूं हैदराबाद में मीरपुर ख़ास जी मीटिंग में
मूं निगरान वज़ीर आला साहब खां पुछो साईं 4000 रुपया कणक जो रेट हो 2023 में मार्च में। सही। हाणे जॾहिं कणक लहंदी 24 में साल तव्हां चओ त साॻो रेट 4000। छा हिन साल में का महांगाई कोन वधी आहे? यूरिया जॾहिं 1800 रुपया पोएं साल हो तॾहिं रेट 4000। हींअर यूरिया 6.5 खां 7000 में असां वरिती आहे, रेट 4000। सही। ही वाहिद अहिड़ो हिकिड़ो एग्रीकल्चर हिकिड़ो अहिड़ो सब्जेक्ट आहे या ज़रात अहिड़ो सब्जेक्ट आहे जंहिंसां 70-72% लाॻापियल माण्हू हुअण जे बावजूदि हिन सेक्टर सां को इंसाफ़ कोन थो थिए। मूं ओॾी महिल शाह साहब वेठो हो इंफॉर्मेशन मिनिस्टर सिंध जो, बाकर साहब पाण वेठा हुआ CM साहब, गॾु हुन सां ईश्वर लाल साहब वेठो हो इरिगेशन मिनिस्टर। मुंहिंजो घड़ी घड़ी इहो सुवाल हो त 4000 रुपए खे जस्टिफाई कयो कणक जे रेट खे त पोएं साल हिन साल जे विच में तव्हांजी नज़र में का बि महांगाई कोन थी आहे। सही। हाँ देखेंगे, ॾिसंदासीं, ऐं ईअं ॾिसंदासीं करे सभु को हलियो थो वञे, ॾिसे केरु कोन थो। हाणे तव्हांखे जीअं तव्हां चयो यूरिया भाण जे बारे में, यूरिया भाण जी जेका रेट आहे 3600 रुपया। सही। ग़रीब माण्हू वरितो हुनखे 6.5 खां 7000। तव्हांखे ख़बर आहे हिन वक़्त ताईं सिंध जे आबादगार जे खीसे मां 12 अरब रुपया ब्लैक मार्केटिंग वारनि जे खीसे में हलिया विया आहिनि। सही। असांजे खीसे मां 12 अरब रुपया निकिरी विया हलिया आहिनि। ऐं ब्लैक मार्केट आहे कि धणी थोड़ी पुछण वारो? अॼु ताईं हेॾी वॾी ब्लैक मार्केटिंग थी आहे, हेॾो वॾो ज़ुल्म थियो आहे यूरिया जो। भला तव्हां को के अख़बार में कंहिं शइ में, तव्हांजो अख़बारूं आहिनि, तव्हांजो चैनल आहे, कंहिं माण्हू खे 15 ॾींहंनि जी सज़ा आई आहे? बिल्कुलु सही। माना हिकिड़ो जेको आहे सो, पर जेकॾहिं कणक आउं गोदाम में रखां थो त असिस्टेंट कमिश्नर मुंहिंजे घर में छापो हयो वञे, ग़रीबनि जी कणक खणी हलियो वञे। छा मतिलबु आहे? हिन सेक्टर खे केतिरे हद ताईं ही तबाह करणु चाहिनि था? हाणे हींअर ई आउं ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां थो, यूरिया जेका आहे सा तव्हांजी इम्पोर्टेड यूरिया अची वई आहे। सही। 52 लख टन ताईं तव्हांजो जेको आहे सो तव्हांजो टारगेट आहे, तव्हांखे एतिरो मिलणो आहे 52,000। हाणे उहा छा पियो थिए यूरिया, उहो सॼो डंप पियो थिए शहजादपुर में। NLC जे जेके गोदाम आहिनि उन्हनि जे अंदरि डंप पिया कनि। बाबा छो पिया हुते डंप कयो? सेक्रेटरी साहब खे चयोसीं सभिनी खे त बाबा जंहिं ज़िले जो जेतिरो कोटो आहे, जीअं मीरपुर ख़ास जो कोटो आहे 1 लख बोरी, त मोकिलियो डायरेक्ट मीरपुर ख़ास। तव्हां हैदराबाद जो कोटो आहे, डायरेक्ट हैदराबाद, लाड़काणो, सखर, शिकारपुर, जैकाबाद, मटियारी, टंडो अलायर, बदीन, जंहिंजो कोटो आहे तव्हां डायरेक्ट छो नथा मोकिलियो? न, सॼो हींअर डंप पियो थिए शहजादपुर में। पोइ वरी छा थींदो? कणक खे ॾिसो, ऐं वरी तव्हांजे तौर सां चवां थो त जनवरी फरवरी जे शुरू में आख़िरी भाण खपे कणक खे। हिन टाइम ते मार्केट में किथे भाण अवेलेबल कोन्हे। मूंखे 2 बोरियूं ज़ाहिद बुरड़ी खे ज़ाती तौर ते खपियूं थे, मूंखे कंहिं पोटाश में मिक्स करे कणक खे फुआरो करणो, मूंखे 2 बोरियूं नथियूं मिलनि किथां। आख़िरी में ब्लैक ते 2 बोरियूं मिलियूं। जॾहिं 2 बोरियूं कोन थियूं मिलनि, ही आख़िरी कणक जो जेको भाण आहे इहो कीअं पूरो थींदो? जेकॾहिं तव्हां शहजादपुर में इहो सॼो भाण डंप करे रखी छॾंदा, जेकॾहिं डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर में इहो भाण न पुॼंदो, आबादगार में कीअं मिलंदो? रड़ियूं करे करे ॻीची वेही रही। कल्ह बि असांजी आचार्य ॾींहुं असांजी तंज़ीम जी मीटिंग हुई, पर एग्रीकल्चर सब्जेक्ट अहिड़ो थी वियो आहे जंहिंमें माना हिननि जी कंहिं क़िस्म जी का बि प्रायोरिटी कोन्हे, कुझु बि कोन्हे। ऐं आउं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त पाण को ज़मानो हूंदो हो त पाकिस्तान जेको आहे सो तक़रीबन $22 बिलियन जूं एग्रीकल्चर प्रोड्यूस एक्सपोर्ट कंदो हो। असां मोकिलींदासीं 22 बिलियन ताईं ॿाहिरि मोकिलींदासीं। हाणे उहो साॻियो मुल्क 12.1 बिलियन, हींअर तव्हां वञी इंडेक्स फिगर ॾिसो FBR में, या तव्हां पंहिंजे जेको फाइनेंस मिनिस्ट्री में ॾिसो, अॼु पाण 12 बिलियन जूं शयूं ॿाहिरां घुरायूं पिया डॉलरनि जूं। हिकिड़े साल जे अंदरि 12 बिलियन जूं शयूं ॿाहिरां घुरायूं पिया। 6 बिलियन जो IMF जो 5 सालनि जो लोन आहे, 5 सालनि जो IMF जो। उन लाइ असां नक जी घीसड़ियूं कढी कढी सॼे मुल्क खे असां कहिड़ो रेट कयो आहे। छा बाबा तव्हां 6 बिलियन छो था वठो IMF खां?
तव्हां पंहिंजी एग्रीकल्चर खे जेकॾहिं सपोर्ट कयो तव्हांजा 12 बिलियन जी जेका इम्पोर्ट आहे उहा रुकिजी वेंदी हली। असां इहो बि चऊं था गवर्नमेंट खे, मां पाण असां वियासीं, असां उन टाइम में प्राइम मिनिस्टर हो शहबाज शरीफ़, असां चयो त तव्हां ज़राअत वारनि खे थोरी बि सहूलियत ॾियो। तव्हां हींअर 12 बिलियन जूं शयूं डॉलर जूं ॿाहिरां घुरायो पिया, असां तव्हांखे 24 बिलियन जूं ॿाहिरि शयूं मोकिले ॾेखारींदासीं। पर छा आहे, बदकिस्मती आहे कमाल साहब, त ॿुधनि सभु था, सम्झनि सभु कुझु था। हा, सम्झनि बि पिया थी, सही पियो ॻाल्हाए, ॿुधनि बि था। पोइ कहिड़ी लॉबी आहे जेका एतिरी स्ट्रॉन्ग आहे, इहो त माना हिकिड़ो जेको न जेरे जे करे सॼो बकरो वञे पियो, दिफा थिए पियो। अच्छा ज़ाहिर साहब इहो ॿुधायो त मिसाल जेकॾहिं हाणे शहदादपुर में सॼी जेका यूरिया डंप थिए पई ऐं लाड़ में त जेकॾहिं फेब्रुअरी जी सम्झो था त भाण जी आख़िरी आहे त उहा लाड़ में त शायदि अञा हाणे इहा आख़िर हूंदी, छो त उहो कुझु आगाटो फ़सुलु थिए थो ऐं ईअं ई उतर में कुझु ज़रूरत हुजे। जेकॾहिं इहो वक़्तु गुज़री वेंदो त पोइ इहा भाण त इन्हनि खे गोदामनि में पई हूंदी न, पोइ उन्हनि खे कहिड़ो फ़ाइदो थींदो इन मां ज़ाहिर साहब? सर हाणे अर्ज़ु इहो आहे न, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि जो जवाबु ॾियो, जंहिं महिल कराची मां तव्हां भाण डिस्पेच कयो पिया, ऑब्वियसली तव्हांखे जेको आहे सो 52,000 जो जेको कोटो मिलियो आहे उहो डिस्ट्रिक्ट वाइज़ मोकिलिनि, डिस्ट्रिक्ट वाइज़ आहे न। तव्हां कराची मां डायरेक्ट उन डिस्ट्रिक्ट जे हेडक्वार्टर में मोकिलण में कहिड़ी तव्हांखे तकलीफ़ आहे? छो तव्हां शहदादपुर में, माना इन जी माना त तव्हांखे इन मां माल कमाइणो आहे न। सही। जेकॾहिं तव्हांखे माल न कमाइणो हुजे त तव्हां जेको आहे उन डेस्टिनेशन ते तव्हां मोकिलियो न। हाणे हिकिड़ो मिसाल जे तौर ते हिननि खे भाण शहदादपुर में इहो सॼो कोन्हे ॾियणो न, त कराची मां डायरेक्ट छो मीरपुर ख़ास नथो वञे, छो बदी नथो अचे, छो लाड़काणी नथो अचे, छो शिकारपुर नथो अचे, छो नवाबशाह नथो अचे, छो नौशेरे फिरोज नथो अचे, डायरेक्ट हेडक्वार्टर में छो नथो वञे? छो डंप पियो थिए हुते शहदादपुर में? हिन जी माना हिननि जी नियत में खलल आहे। आख़िरी में छा आहे, मां तव्हांखे अॼु ॿुधायां थो, जेकॾहिं इहो भाण जी असां हिननि खे चयो आहे 3 ॾींहंनि जे अंदरि अंदरि हिन भाण खे शहदादपुर मां कढी हर डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर में मोकिलियो, जे तव्हां नथा मोकिलियो त पोइ कणिक खे आख़िरी भाण न मिलियो, पोइ साल तव्हांजो साईं रिकॉर्ड खणी ॾिसो, 38 लख मैट्रिक टन तव्हांजी कणिक थी सिंध में। सही। हिन साल तव्हां जेको आहे 30 ते बि कोन पुॼी सघंदा। हिन साल तव्हां छा आहे, जेके जहाज़ लहनि था कणिक जा सिंध में अचनि पिया, ठीकु आहे, घुरायो ॿाहिरां। सिर्फ़ु चंद माण्हुनि खे फ़ाइदो पुॼाइण लाइ, चंद माण्हुनि जी ब्लैक मार्केटिंग खे करण जे लाइ तव्हां जेको आहे सॼे मुल्क जे निज़ाम खे दाव ते लॻाए छॾियो। ऐं त सम्झी कोन थो सघां। साहब इहो ॿुधाइजो त जेकॾहिं भाण आख़िरी त नथो मिली सघे, पर उनखां पहिरियां बि जेके भाण आहिनि उहे बि मां सम्झां थो त वक़्त ते न मिली सघिया। जे वक़्त ते मिलिया आहिनि त डोज़ किथे न किथे आबादगार ज़मीनदार जेको आहे फी एकड़ खे घटि ॾिनो हूंदो। जेकॾहिं 2 बोरियुनि जी ज़रूरत हूंदी त 1 बोरी मिली। हाणे इन सॼे जो जेको असरु आहे उहो यील्ड ते फी एकड़ पैदावार ते केतिरो पवंदो? साईं मां हिकिड़ो अर्ज़ु कयां तव्हांखे, ॾिसो मां तव्हांखे हिकिड़ो टेक्निकली ज़मीदारी सोचां ऐं पंहिंजे तजुर्बे जी बुनियाद ते ॿुधायां थो त ज़मीदारी पाण वटि आहे 2 क़िस्मनि जी सिंध में। हिकिड़ी ज़मीदारी उहा आहे जिन्हनि माण्हुनि वटि पैसो वाफ़र मिक़दार में आहे, उहो जेको आहे सो उन्हनि खे जेकॾहिं 6000 में मिली त उन्हनि 500 बोरियूं वठी छॾियूं। सही। हिकिड़ो इहो तबिको आहे पाण वटि ज़मीदारी जो। ॿियो पाण वटि तबिको आहे मिडिल ज़मीदार, उहो मिड़े पटसाट करे पंहिंजो भाण पूरो थो करे। पर तव्हांजो जेको 60 सकड़ो तबिको आहे उहो नंढो वीचारो 16 एकड़ 8 एकड़ 10 एकड़ वारो आहे। उन जा वसाइल कुझु कोन, उन जो वसाइल आहे ओधर ते खणंदो अचे हेॾां होॾां। सर हाणे त ओधर ते बि जेका आहे उहा मुश्किल पई मिले, जेको आहे ओधर वारा भाण उहा उनखे ओधर ते मिले कोन थी। हाणे छा थियो, नंढो जेको 60% आबादगार आहे, मुंहिंजी घणनि सां ॻाल्हि थी आहे, उहो यूरिया भाण जो मतलूब आहे जेको ज़रूरत वारो डोज़ कोन ॾेई सघियो। बिल्कुलु सही। हाणे उनखे छा थियो आहे, हिते जेका शइ कैश ते ई कोन थी मिले, उन ओधर खे ग़रीब खे छा मिलंदी? तव्हांखे ख़बर आहे ज़मीदारी में ओधर हले थो, फ़सुलु लहे थो, सेठियुनि खे दीवाननि खे ॾियनि था, उन्हनि खे आख़िरी डोज़ कोन मिलियो। मुंहिंजे अंदाज़े में हिन साल घटि में घटि 6 खां 7 लख मैट्रिक टन कणिक घटि थींदी यूरिया जे करे। सही। इहो डेफिसिट आहे तव्हांजो। ऐं अॼु तव्हां वेठा आहियो, आउं तव्हांखे 1 अप्रैल ते यादि ॾियारींदुसि पंहिंजे अखर त तव्हांजो हिन जो टारगेट छा हो, 48 लख मैट्रिक टन। आउं चवां थो 30 खां मथे कोन निकिरंदा।
अच्छा सर, ही त को छापा हणी जेका साल जी के जेको ज़मींदार आहे, को मिडिल क्लास जो माण्हू आहे, उहो उन खां ई छापा हणी उतां ज़बरदस्ती खणी पंहिंजो टारगेट त पूरो बि करे वठंदा न। साईं उहो तव्हां ॾिसो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो न, ज़ुल्म जेकॾहिं आहे तव्हां छापा हणी पूरा कंदो, पर टारगेट जॾहिं तव्हां छापा हणी पूरो कंदो, ऑब्वियसली ही हिकिड़ो बदहाल सेक्टर आहे, उनखे वधीक बदहाल कंदा तव्हां। हू ग़रीब जेकॾहिं सॼे साल जो पंहिंजे हारियुनि जो पंहिंजे घर जो विरो रखे थो, पंहिंजो अॻे साल जो ॿिज रखे थो। हाणे आउं ज़मींदार आहियां, मूंखे 150 एकड़ कणिक अॻे साल पोखिणी आहे, मूंखे घटि में घटि 200 मण ॿिज त खपे। बिल्कुलु सही। आउं पंहिंजो 200 मण ॿिज रखां, पोइ मुंहिंजा जेके आहिनि 60 हारी आहिनि, उन्हनि खे आउं सॼो साल बि खाराईंदुसि, उन्हनि लाइ मूंखे विरो खपे, मूंखे पंहिंजे लाइ खपे। जेकॾहिं आउं 400 मण कणिक रखां थो पंहिंजे ॿिज लाइ, ऐं सुभाणे छापो हणी खणी था वञनि, त माना पोइ छा मुंहिंजी त बदहाली थी न। आउं अॼु जेको आहे त मूंखां खणी वेंदा अलाए 4000 में, सुभाणे जंहिं महिल आउं वेंदुसि कणिक जो ॿिज वठणु, मूंखे मिलंदो 8000 रुपया मण। सही। माना इन जे करे मुंहिंजी बदहाली में, ज़मींदारनि जी बदहाली में इज़ाफ़ो थींदो। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि जो जवाबु ॾियो, हर सेक्टर फ्लोरिश करे पियो, हर सेक्टर अॻियां वञे पियो, गाॾियुनि जा रेट ॾिसो रोज़ वधनि पिया। हलो जॾहिं डॉलर 320 जो हो, तॾहिं बि नंढड़ी जेका साबुण नुमा जेका आल्टो आहे, इन जी क़ीमत 28 लख हुई। अॼु डॉलर 260 ते आयो आहे, अॼु उनजी क़ीमत वरी 50,000 वधी वई आहे, 28.5 थी वई आहे। केरु आहे इन्हनि खे पुछण वारो? छा पाकिस्तान में इन्हनि लाइ को कानून कोन्हे? सिर्फ़ु हिकिड़ो ज़मींदार तबिको जेको तव्हांजो महरूम याफ़्ता तबिको आहे। ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, ज़मींदार तबिको, हारी तबिको साईं ॿाराड़ियुनि में रहे थो। ॿाराड़ी में को इंफ्रास्ट्रक्चर कोन्हे, न उते सुई गैस आहे, 12 कलाक लाइट कोन्हे, न रोड आहिनि, न अस्पतालूं आहिनि। इहे त वीचारा महरूम तबिको आहे, हिन जी त मदद कयो न। ही महरूमनि खे वधीक दॿाइनि पिया, इन करे पोइ सुभाणे छा था चवनि, दादा सिंध में पॉवर्टी लेवल जेको आहे 70% ते, गुरबत जी लकीर खां हेठि 70% माण्हू पुॼी विया आहिनि। साईं जेकॾहिं तव्हां ईअं कंदो 80% थींदा, सुभाणे इहे 60% कोन थींदा, इहे वधंदा घटिबा कोन। वॾी महिरबानी ज़ाहिद साहब, अवां जी वॾी महिरबानी। ब्रेक जो वक़्तु थियो आहे ऐं यकीनन अवां क़ीमती ॻाल्हियूं कयूं त हर सेक्टर जेको आहे उहो तरक़ी करे पियो सवाइ एग्रीकल्चर जे, ऐं मुल्क खे हिन मुआशी धुबण मां निकिरण लाइ एग्रीकल्चर ई आहे जंहिंजे लाइ सिर्फ़ु बयानबाज़ियूं थियनि थियूं, गॾिजाणियूं थियनि थियूं, ऐलान थियनि था, पर उन तरफ़ संजीदगी सां हारी दोस्त, ज़मींदार दोस्त, ज़रात दोस्त पॉलिसियूं जेके आहिनि उहे जुड़नि न पियूं। महीननि खां वठी ही ॿाहिरियां भाण अचे थो, पैसा उहो सूबनि जे हिसे मां कटिजी विया। असां गुज़िरियल प्रोग्राम में पाण चई चुकिया आहियूं, नबी बख़्श सठे साहिबु चयो त पैसा सूबनि जे हिसे मां कटिजी विया, ऐं उहो भाण जेको आहे अञा ताईं गुदामनि ताईं पहुचे पियो। पोइ लिस्टूं ठहंदियूं, पोइ वरी ज़िलनि ॾांहुं वेंदो, तेसीं ताईं कणिक जी जेका मौसम आहे उहा पूरी थी चुकी हूंदी, ऐं इहो गुदामनि ताईं पियो हूंदो, ऐं अॻिते वरी जेको आहे इहो सेठनि खे ई कमु ॾींदो, जॾहिं त उनजो नुक़सानु जेको थींदो फी एकड़ पैदावार में, उन जो काथो जेको आहे उहो लॻाइणु ॾाढो मुश्किल आहे। ब्रेक जो वक़्तु थियो आहे, वापसि अची ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी रखूं था, वठूं था नंढी ब्रेक। ॿीहर भलीकार नाज़रीन ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी रखूं था, ऐं हिन वक़्तु असां टेलीफोन लाइन ते आबादगार अॻवान आहिनि सैयद नदीम शाह, सिंध आबादगार बोर्ड जा मुतहरिक अॻवान, ऐं एग्रीकल्चर जे हवाले सां सिंध जो केस ऐं एग्रीकल्चर जो केस जेको आहे उहो मुख़्तलिफ़ फॉर्मनि ते बहितर नमूने सां केवला साईं रखियो आहे। अस्सलाम वालेकुम शाह साहब। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाह वबरकातुहू। वॾी महिरबानी शाह साहब, छा चवंदव? हिकु त गुज़िरियल केतिरे ई अरसे खां वठी हुकूमतूं मटिजी वियूं, हिन वफ़ाक़ में मटिजी वियूं, सूबनि में लाॻीतो रहंदड़ हुकूमतूं मटिजी, निगरान सेटअप अची वियो। सिंध जो ज़मींदार चए पियो त सिंध जी ज़रात में का बहितरी ईंदी, पर हीअ त असां यूरिया वठण में ई पूरा थी वियासीं। शाह साहब साईं ॻाल्हि इहा त यूरिया जी आहे हेॾी वॾी माफ़िया, ऐं हाणे ॾिसो त इम्पोर्टेड जेको यूरिया आयो आहे उहो बि सिंध खे न पियो मिले, पंजाब थो मिले। ऐं मूं फेडरल गवर्नमेंट सां ॻाल्हायो त हुननि चयो त बाबा ही पंजाब जो ऑर्डर आहे, अव्हां जो कोन्हे। त मूं हुन सां बहस कयो त बाबा फेडरल गवर्नमेंट जो ऑर्डर आहे, पंजाब गवर्नमेंट जो ऑर्डर कोन्हे। ऐं हुन चयो न सिंध गवर्नमेंट सब्सिडी जो हिसो न ॾिनो आहे।
सही। इन करे असां सिंध खे इन मां कोन ॾींदासीं। त मूं आर्ग्यू कयो त बाबा पंजाब गवर्नमेंट बि त हिसो कोन ॾिनो आहे सब्सिडी जो, पोइ सही। उन्हनि खे छो था ॾियो? पोइ ॾियो त इन्हनि खे सभिनीनि खे हिकिड़ी अख सां ॾिसो। हा हा त पोइ उन गोड़ गमसान खां पोइ वरी कुझु हिननि कोटा चई आहे ॾिनी आहे, हाणे डंप थिए पियो शहदादपुर में, सिजावल में, ॿियनि हंधनि ते, पोइ इहे DCN जी मार्फत मिलंदो। पर बाज़ार गरम आहे छा त जेके ॿ टे इहो खाता कॾहिं अचनि था। शाह साहब कॾहिं मिलंदो? जॾहिं पाण कणकूं थ्रेशर लॻंदा तॾहिं मिलंदो? हा इंशाअल्लाह ताला उम्मीद आहे त उन खां बि पोइ मिलंदो। अच्छा, अॻे सीज़न लाइ मिली वेंदो पाण खे, उम्मीद कजे थी। अवल ख़ैर हाणे दुकान ते डीलर वटि भाण कोन्हे, सही। पर जे तव्हीं 6000 रुपया ॾियो त पाड़े वारी घिटीअ मां भाण निकिरी मिली थो थो वञे, वञे। बोरी समेत हमरा अची थो वञे। हा त मतिलबु शॉर्टेज कान्हे। बिल्कुलु सही। त ही हिकिड़ी वॾी माफ़िया आहे। हिनखे अल्लाह साईं हिदायत करे। असां त सभिनीनि खे गुज़ारिश कई आहे, हिन केयरटेकर CM खे बि चयोसीं, उन बि असांजे साम्हूं डायरेक्शन ॾिना कमिश्नर्स खे। हिन CM जी हिकिड़ी ख़ूबी मूंखे ॾाढी वणी, एतिरो घणो तव्हां वेझो न रहियो आहियां, जी साईं। पर जेको हैदराबाद में मीटिंग कई त जेके बि असां मसला ॿुधाया उन्हनि जा देन एंड देयर हुन डायरेक्शन ॾिना। ऐं ओॾी महिल ई सेक्रेटरीनि खे लाइन ते वठी चई, जीअं असां चयो त डिस्ट्रिक्ट फैसिलिटी बोर्ड ठाहियो, आबादगार बोर्ड जो वॾो मुसाइलो हो, त बाबा इहे नंढा नंढा कम भाणनि जा, दवाउनि जा, ॿिजनि जा ज़िले लेवल ते थी वञनि। CM सां मिलणु एॾो ॾुखियो आहे त हर माण्हू नथो पहुची सघे। ॿियो डायरेक्टर जनरल जी पोस्ट ख़ाली हुई 4 महीननि खां। हा बिल्कुलु सही। उहो हुनखे गुज़ारिश कईसीं ऐं हुन महिरबानी कई त उहो DG बि हुन पोस्टिंग करे छॾी। त हिन CM में डिलीवर करण जी आहे, पर हाणे CM वटि आहे एग्रीकल्चर जो खातो, उनखे एतिरो टाइम ई नथो मिले त हिकिड़ी हिकिड़ी समरी ॾिसे ही करे। बाक़ी पोयनि हुकूमतनि जी त का नियत ज़रात ॾांहुं आहे कोन। शाह साहब पोयनि जी न हुई, ईंदड़ हुकूमतूं बि 19-20 जे फ़र्क़ सां त साॻियूं थियूं ठहनि, पोइ कहिड़ो आसरो हूंदो असांखे? साईं को बि कोन हूंदो, इहो अपनी घोट त नशा थी वे। साईं अपनी तॾहिं घोट जॾहिं शयूं पाण खे अवेलेबल हुजनि, हाणे हारी ज़मींदार वीचारो किथां इहे शयूं पूरियूं करे माफ़िया खे किथां मुंहुं ॾे? न साईं माफ़िया खे न ॾे। ॾिसो पर कुझु शयूं वताए फ़क़ीर वारी त ॻाल्हि त अलाह साईं भत ॾिनो आहे, अम्मा जी मर्ज़ी, चांवरनि मां भत ठाहे या रॿ ठाहे। हाणे असां हिन DAP 14,000 रुपया थी वियो आहे त असां माल जो भाण इस्तेमालु करियूं। ॿियो जेको वणनि जूं काठियूं आहिनि उन्हनि खे कुतुर करे बनीअ में मिलाए छॾियूं, बरसीम मां असीं साओ भाण करे छॾियूं। असांजी ज़मीन जी कंडीशन बि सुठरी वेंदी, फर्टिलाइज़र जो ख़र्चो बि घटिजी वेंदो। त हाणे करिणो सभु असांखे पवंदो, ही कुझु कोन कंदा साईं। शाह साहब हाणे थोरो मुतबादिल ते जेकॾहिं तव्हां ज़िक्र कयो आहे कुझु शयुनि जो, हाणे असांखे उन तरफ़ थोरो आगाही जी अशद ज़रूरत पवंदी। ऐं सम्झो था त हिकु त ज़मीनूं मकादे जूं हिन, मकादेदार उहो नथो चाहे त जेको आहे मां इहो एॾो ख़र्चु करे ऐं ज़ाहिरात 2 साल 4 साल जो, पर जेकॾहिं ज़मीनूं इहे आहिनि त असांखे इन तरफ़ केतिरो वञिणो पवंदो, कहिड़ियूं शयूं करणियूं पवंदियूं जो असांजी ज़मीन जी ज़रख़ेज़ी वठे ऐं असां भाण खे थोरो पोइते जेको आहे जेका क्वांटिटी खपे थी उनखे घटि कयूं, क्रॉप रोटेशन कयूं, कहिड़ा फ़सुल पोखियूं ऐं हमेशह ज़ोर न हुजे उन्हनि 2-3 फ़सुलनि ते। इन बाबति थोरो आगाही ॾिजो त असांजो ॾिसंदड़ थोरो उन ते जीअं सम्झे। बिल्कुलु। हाणे हिकिड़ी ॻाल्हि आहे त ज़मीनदार खे खपे त हिकिड़े फ़सुल ते न भाड़े। सही। ॿी ॻाल्हि इहा त जॾहिं फ़सुल लहे त पंहिंजे ख़र्च जा पैसा अॻुवाट रखी छॾे। असां वटि ज़मीनदार खे इन्हनि खे मूं ॾिठो आहे त भत ते, मेड़े ते, फंक्शन ते पिनी सिनी बि ख़र्च कंदा, पर पंहिंजे कॉज़ लाइ, पंहिंजे ज़मीनदारी सिस्टम जे लाइ ही ख़र्च नथा कनि, उते नथा कनि। पोइ वाणियनि खां, पेढी वारनि खां उधर ते वठंदा, जिते 30% 40% ब्याज। हाणे माना 10% पठाण थो वठे त वाणियुनि जो वरी 8% आहे महीनो। त इहो असांजो लाल निकिरियो वञे न साईं, सभु उते हलियो वञे। ऐं ईज़ी पैसो आहे, बैंक में त वञूं था, मूं ख़ुदि ऐं सीनियर वाइस प्रेसिडेंट आहियां, त उन्हनि खे लोन वठण में मूंखे 5 महीना लॻा। 5 महीना। मतिलबु अव्हां खे जेकॾहिं अॻे साल लाइ लोन वठिणो आहे त हाणे खां तयारी कंदो? हा मतिलबु हाणे अव्हां सोचियो त नदीम शाह जेको मुख़्तलिफ़ फोरमनि ते वेहे थो, आबादगार बि आहे, 50 सालनि खां ज़मीनदारी संभाले पियो, उन खे जे 5 सालनि खां पोइ बैंक मां लोन मिलियो आहे त आम माण्हू खे केॾे मिलंदो? सही।
ऐं उहो बि मुख़्तलिफ़ कमीशनूं ॾेई करे आख़िर ताईं मतिलबु पहुता हूंदा। न मूंखां जे आउं कमीशन वठंदा त मूंखे चोथे ॾींहुं मिले आहे, पर मूंखां वरितो ई कोन। मूं घणेई चयोमांनि मुंहिंजो यार आउं हली हली बेज़ार थी आहे, वठो नज़र न्याज़ ॾियां। अॻे त सईदनि खे मिलंदो, हाणे सईदनि खे ॾियण छॾे ॾिनो त हाणे वरी ॿिए आवाम खे पियो मिले, ऑफिसरनि खे, वॾेरनि खे। त ही अहिड़ी शयूं आहिनि जंहिंमें ज़मींदार खे पंहिंजो ख़्यालु करणु खपे। ॿियो इहो त जजी जे पोयां न वञनि, थोरी पोखीन ठाहे पोखीन, एवरेज करणु। हाणे इहो कॉस्ट ऑफ प्रोडक्शन घटि करण जो सिलसिलो ई तॾहिं थींदो जॾहिं फसल में लहंदो, यील्ड वधीक ईंदी। बिल्कुलु सही। हाणे उन में तव्हां ॾिसो त पाकिस्तान में 2.5 करोड़ एकड़ ते कणिक लॻे थी, सिंध में 44 लख एकड़ ते लॻे थी। हाणे मुंहिंजो एवरेज 50 खां मथे थो अचे, आम हा ज़मींदार जो 20, 25, 30 थो अचे। त 20 मन जो त फ़र्क़ु हिते थी वियो न। इहो गैप पूरो करियो। सही। हुकूमत कोन ॾींदी, पाण खे कंदासीं, पाण खे संभालणो आहे। जी जी सही। अच्छा शाह साहब, हाणे मिसाल जेकॾहिं 6000 ताईं वञी पहुती यूरिया, ऐं 6000 ताईं सैयद नदीम शाह त वठी चुको या किथां बि करे चुको, पर जेकॾहिं अवां वरी उते ई ओसे पासे में ॾिसंदो त जेकॾहिं पंहिंजो इलाइक़े में, त उते आबादगार हिकु त वक़्त ते यूरिया न मिली सघियो, ऐं ॿियो वरी जेको डोज़ आहे उहो बि अधो अधु थी वियो। हाणे इन्हनि ॿिनि शयुनि जे करे अवां सम्झो था त केतिरो उपत ते जेको आहे फ़ी एकड़ पैदावार ते लॉस पवंदो, सॼी सिंध में टारगेट केतिरो जेको आहे सम्झो था त उनखे लॉस थींदो? सिंध जो टारगेट जेको आहे ख़रीद करण जो हिननि 14 लख टन रखियो आहे, ऐं उहा जेको ॿियो आहे उहो 40 लख आहे। प्रोडक्शन हिन खां मथे थींदी, छाकाणि मौसम बि सुठो आहे, ॿिज बि सुठा मिलिया, अलाह सां ई फेवर कई आहे। इन करे इहे बहितर थी विया, प्रोडक्शन इंशाल्लाह भरपूर थींदी। बाक़ी जिते जिते बाण बुतो ई हू न रसियो आहे, उन में 20 सैकड़ो ताईं नुक़सान जो अंदेशो आहे, जेके बाण न अची सघिया। सही, 20 सैकड़ो ताईं अवां सम्झो था त उपत जेका इन जे करे। अच्छा शाह साहब, हाणे केतिरी उमेद करे सघूं था? ही निगरान त भला पाण ई प्रोग्राम कयूं था, जेकॾहिं ॿियो कंदासीं तेसि ताईं वरी ॿियूं हुकूमतूं अची चुकियूं हूंदियूं, सम्झो था। छो त हर हुकूमत में असांजा चूंडियल माण्हू जेकॾहिं अवां ॾिसंदो त ज़मींदारी सां तालुक़ रखंदड़, पोइ ऐवान सूबाई जो हुजे, वफ़ाक़ी जो हुजे या सेनेट जो हुजे, उते को 60-70 सैकड़ो त माण्हू ज़राअत वारा ई पहुचनि था। उते हुननि जूं तरजीहूं चेंज छो थी वञनि थियूं, ऐं एग्रीकल्चर जे लाइ ॻाल्हाइण लाइ तयारु छो न हूंदा आहिनि उते शाह साहब? साईं उन्हनि जा कारोबार ॿिया आहिनि। मूंखे इहा फेडरल मिनिस्टर ॻाल्हि कई त आपके नुमाइंदे मरकज़ में भी बैठे हैं, सूबे में बैठे हैं, वो क्यों नहीं बोलते हैं? सही। मुझे साईं उनकी प्रायोरिटी दूसरी है, उनका कारोबार दूसरा है। हाणे वधीक इन ढकियल लफ़्ज़नि में चयमि, हाणे इन खां वधीक त हू पाण बि सियाणो आहे, सम्झी वियो। ऐं पर असांखे वोटरनि खे हींअर ख़्यालु करणो पवंदो त पंहिंजे नुमाइंदनि खां पुछूं त 5 सालनि में अवां छा कयो। त इहे सभु शयूं आहिनि जिन जो ध्यानु करणो पवंदो, शऊर अवाम खे वठिणो पवंदो पहिरीं। बिल्कुलु सही। शाह साहब, अवां जी वॾी महिरबानी अवां जी वक़्तु ॾियण जी, ऐं ज़ाहिरा क़ीमती ॻाल्हियूं अवां कयूं, ऐं असांखे ई करणो पवंदो, असांखे ई जेको आहे घणो फ़सुलु पोखे ऐं उनखे वक़्त ते शयूं जेको आहे सो मैनेज न करे सघण खां बहितर आहे त थोरी पोखी कजे, पर बहितर पोखी कजे। यकीननि जेकॾहिं नदीम शाह ऐं आम ज़मींदार जी उपत में फ़ी एकड़ 15-20 मण एकड़ जो उते ई पइजी वञे थो, त इन जो मतिलबु आहे त असां में ई जेका सा बहितरी जी जेका सा काफ़ी अञा गुंजाइश मौजूदु आहे। हुकूमत यकीननि हुकूमत जे सरकार खां, हुकूमत जे उन शयुनि खां घणो कुझु नथो करे सघिजे, पर जेको बि ज़मींदारी ऐं हारी जे पंहिंजे वस में आहे त उहो जेकॾहिं बहितर नमूने सां पोखी ऐं वक़्त सिर शयूं करे थो, महिनत करे थो, त यकीननि जेको आहे सो काफ़ी बहितरी थी सघे थी। प्रोग्राम जो ॼाणींदे पहुतो मेज़बान कमाल लाशरी ॾींदा इजाज़त। अला भाई।